अदाई छा ॻाल्हि आहे? असांजो सियासतदान जेको करप्शन करे थो, MP आहे, MNA आहे या मिनिस्टर आहे, जॾहिं उहो कंहिं करप्शन में फासंदो आहे, अवाम जो पैसो चोरी करण में फासंदो आहे या चोरी इल्ज़ाम में जेल वेंदो आहे त ॾाढो टिपटाप हूंदो आहे। कपिड़ा इस्त्री खां सवाइ को न पाए, 10-10 गार्ड हूंदा अथसि, ऐं जॾहिं हाज़िरीअ ते ईंदो आहे कोर्ट सगोरीअ में त हथ में लठ हूंदी अथसि, आहिस्ते आहिस्ते पियो मडकाईंदो ईंदो आहे। इहो छा आहे सम्झ में ई नथो अचे त ॿाहिरि अचनि था त ठीकु ठाक, जेल अंदरि वञनि था त बीमार। छा जेल में के नांग छॾियल आहिनि छा बीमारीअ जा, जो हिननि खे डंग हणनि था ऐं बीमार थी वञनि था? अबा इहो सॼो ड्रामो ऐं ढको सिलो अथई। हिननि जा महांगा वकील हूंदा आहिनि जेके हिननि खे सलाहूं ॾियनि था त बीमार थियो, पाण खे बीमार ज़ाहिर कयो त जीअं जल्द ज़मानत ते ॿाहिरि अची वञो। सो इहो सॼो ज़मानत वठण लाइ, कोर्टुनि ते असर अंदाज़ थियण लाइ, माण्हुनि जी हमदर्दी हासिल करण लाइ इहो सॼो ड्रामो था कनि। बाक़ी वरी ॾिठो कोन अथई, ॿाहिरि निकिरंदा आहिनि त टिप टाप लॻा पिया हूंदा आहिनि, वरी साॻिया लाटूं, साॻिया चुघ, हिननि जा उहे साॻिया कम शुरू। मिठा ही सॼो हथ ठोकियो नाटक अथई, फ्रॉड अथई। ही सॼो ग़रीब माण्हुनि सां, हुकूमत सां, कोर्टुनि सां ठगी करण जो तरीक़ो अथई, ॿियो कुझु बि न अथई अदा। हाणे रही ॻाल्हि त ही जेकी बीमार थियनि था, बदकिस्मती आहे जो हिननि जा इलाज हित बि कोन था थियनि। चवनि था त छॾियो त ॿाहिरि वञूं, उते वञी इलाज करायूं, हिननि खे कुझु बि कोन थो थिए। त एतिरा साल हुकूमत कई अथनि त का चङी अस्पताल ठहिराइनि हा त जिते खेनि जो बि इलाज थी सघे हा। सो अदा इहो किसो ईअं हलियो त मुल्क जो हाल बि इहो ई हूंदई जेको ॾिसी पियो।